अस्सलाम वालेकुम। या अली मदद। अॼु 7/2/2024 अरबा जो ॾींहुं आहे। मां हिन वक़्तु हैदराबाद में बीठो आहियां। हीउ रस्तो हेॾां रेशम गली, मोलाली जा कदम ऐं स्टेशन रोड ते तरफ़ वञे थो। हीउ रस्तो तिलक चाड़ी ॾे वञे थो। मथे शाही बाज़ार ऐं फूल गली, जेके खदरा गली बि चवंदा आहिनि। ऐं हीउ रस्तो हेॾां पठाड़ कॉलोनी, सरफराज चाड़ी, वरी फ्री शाही बाज़ार तरफ़, वरी सिविल हॉस्पिटल तरफ़ वञे थो। ऐं हेॾां हीउ रस्तो डॉक्टर कॉलोनी, सदर ऐं ॿिए इलाइक़े ॾे वञे थो। हिन चौक खे यूनिवर्सल चौक चवंदा आहिनि। हीउ ॾिसो, हैदराबाद जो शहर ऐं हैदराबाद जो तारीख़ी शहर तमामु पुराणो। माशा अल्लाह, अॼु दिलि चयो त मुख़्तसिर वॾो भरिजे। सो हिते ई असां हिन होटल ते चांहि पीतीसीं, मिस्टर शेख बिरयानी। सो मोकिलानी न आहे। अस्सलाम वालेकुम। या अली मदद, महर फ़क़ीर, हैदराबाद सिंध। ख़ुदा हाफ़िज़। दिल दुआ में यादि कजो। अला भाई।